ज़रूरी पानी की किल्लत और महकमे आबपाशी के खिलाफ आबादगारों के बाद ज़िला कंबर शहदादकोट के शहरी भी तंग पड़ गए। काफ़ी टाइम का वठी पानी की शदीद खोट है। ख़ास करे एग्रीकल्चर के हवाले से ज़मीन में हींअर बिज भी सुकन पिया। जॾहिं त दरिया में जेका आहे हींअर 45 सैकड़ो जेका आहे खोट आहे ऐं जॾहिं त असां वटि जेको वाटर में 100 सैकड़ो खोट आहे। असांजे वाटर में पानी ई नथो अचे। कुझु जेके इरीगेशन जा जेके आला अमलदार आहिनि उहे जेके आहिनि वॾेरनि जी ऐं जेके असर रसूख़ वारा माण्हू आहिनि उन्हनि जी बेघरवही पाणी मुख़्तलिफ़ शाखनि खे ॾियनि था ऐं वारेबंदी जो बि को उन्हनि जी नाअहली जो इहो सबूत आहे त ॾियनि ईअं था 2-3 कलाकनि में पाणी जो वारो ॾियनि था। जेको पाणी अञा शाखनि ताईं मस्तो पुॼे त वरी बंदि था कनि, उहो ज़ाया थी थो वञे पाणी। ॿियो पाणी जे लाइ हींअर जेको दरिया जी पोज़ीशन आहे उहा एतिरी खोट न आहे जेतिरी हिननि जी नाअहली जे करे असांजी शाखूं जेके आहिनि हींअर सुकनि थियूं। हींअर ॿिजनि जे लाइ पाणी कोन्हे, शदीद खोट आहे। वार कैनाल में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 300 क्यूसिक पाणी हली रहियो आहे। जॾहिं त हिन सीज़न में उहा वार खे 3-4 फुट पाणी ॾिनो वेंदो हुयो, उन में हूअ 8 इंच बि कोन पियो हले। हींअर खीरथर मां जेको पाणी ॾिनो थो वञे असांखे, उन जे लाइ उहो बलूचिस्तान खे पाणी ॾियण जे करे खीरथर मां रेगुलेटर जा दरवाज़ा बंदि करे ऐं उहो उन्हनि खे वॾेरनि खे ऐं जेके उतां जा असर रसूख़ वारा माण्हू आहिनि उन्हनि खे पाणी ॾिनो थो वञे। सैफला कैनाल जा ज़मींदार ऐं मुसलसल पाणी जो असां वटि वॾो खोट आहे। तक़रीबन महीनो ॾेढ थी वियो आहे, 1.5 महीनो थी वियो आहे। असां ॿिज पोखिया आहिनि, जेको ॿिजनि जे लाइ पाणी ठहियो पर माल जे लाइ पाणी बि पीअण जे लाइ कोन्हे। सख़्तु परेशान थी वियो जे हे महीनो आहे, हिन महीने जे अंदरि जेकॾहिं असांखे पाणी न मिलियो त माना असांजी आबादी न थींदी। जेकॾहिं आबादी असांजी न थी त असां हितां जा जेको बि तबिको आहे कंबर शहदादकोट माना ग़रीब तबिको आहे। हितां जो तबिको पाणी जे सां हिते असां हलूं था, जे पाणी न थियो असां तबाह थी वेंदे। एक तरफ महंगाई ने परेशान कर दिया, दूसरी तरफ पानी नहीं दिया जा रहा और अगर ऐसे में फसल नहीं होंगे तो ज़िला भर में बदअमनी में इजाफा होगा। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदादकोट।